अल्लामा जलालुद्दीन सुयूती शाफ़ी अलैहि रहमतुल्लाहिल कवी नक़ल कनि था त हज़रत सैयदना सईद बिन मुसैयब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, असां अमीरुल मोमिनीन हज़रत मौलाए काइनात अली अल मुर्तज़ा करम अल्लाह तआला वजल करीम सां गॾु क़ब्रिस्तान में गुज़रियासीं। हज़रत मौलाए काइनात अली अल मुर्तज़ा करम अल्लाह तआला वजहुल करीम इरशाद फरमायो, अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर व रहमतुल्लाहि व बरकातुहु। तव्हां असांखे पंहिंजूं ख़बरूं ॿुधायो था या असां तव्हांखे पंहिंजूं ख़बरूं ॿुधायूं। रावी चवनि था त असां हिकु क़बर जे अंदरां आवाज़ु ॿुधो, वअलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहु या अमीरुल मोमिनीन करम अल्लाह तआला वजल करीम, अवां असांखे ॿुधायो त असां खां पोइ दुनिया में छा थियो। त पाण हज़रत अली रज़ी अल्लाह तआला ने फरमायो, तव्हांजे घर वारनि नयूं शादियूं करे चुकियूं, तव्हांजा माल विरहाइजी विया, औलाद यतीमनि जे टोले में अची विया, उहे घर जेके तव्हां वॾा पुख़्ता ठहिराया हुआ उन्हनि में तव्हांजा दुश्मन आबाद थी विया। हाणे तव्हां पंहिंजो हाल ॿुधायो। त हिकु क़बर मां आवाज़ु आयो, ऐं अली कफ़न फाटी चुका आहिनि, वार खिंडिरिजी विया आहिनि, खलूं टुकड़ा टुकड़ा थी वियूं, अखियूं गलनि ते वही आयूं ऐं नासुनि मां पोइ वही रही आहे। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी पई, जेको छॾे आयासीं उन में नुक़सानु कयोसीं ऐं हींअर अमलनि जे बदिले गिरवी आहियूं। यानी जिन जा अमल सुठा हूंदा आख़िरत में आसाइश माणींदा ऐं बुरे अमलनि वारा पंहिंजे कए जो नतीजो भोॻींदा। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।